أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ومن الناس من يشتري لهو الحديث ليضل عن سبيل الله بغير علم ويتخذها هزوا أولئك لهم عذاب مهين وَإِذَا تُتْلَى عَلَيْهِ آيَاتُنَا وَلَّى مُسْتَكْبِرًا كَأَن لَّمْ يَسْمَعْهَا كَأَنَّ فِي أُذُنَيْهِ وَقْرًا فَبَشِّرْهُ بِعَذَابٍ أَلِيمٍ إِنَّ الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ لَهُمْ جَنَّاتُ النَّعِيمِ خَالِدِينَ فِيهَا وَعْدَ اللَّهِ حَقًّا وَهُوَ الْعَزِيزُ الْحَكِيمُ ऐं माण्हुनि में कुझु अहिड़ा आहिनि जेके अल्लाह खां ग़ाफ़िल करण वारनि ॻाल्हियुनि जा ख़रीदार बणजनि था त जीअं अल्लाह जी राह खां बग़ैर सम्झे माण्हुनि खे गुमराह कनि ऐं उन अल्लाह जी राह जो मज़ाक़ उॾाइनि। इन्हनि माण्हुनि जे लाइ ज़लील करण वारो अज़ाब आहे ऐं जॾहिं इन जे साम्हूं असां जूं आयतूं तिलावत कयूं वञनि थियूं यानी इन खे पढ़ी ॿुधायूं वञनि थियूं त वॾे तकबुर सां मुंहुं मोड़े थो ॼण त हुन ॿुधो ई न आहे, ॼण त हुन उन्हनि आयतुनि खे ॿुधो ई न। ऐं जीअं उन जे ॿिन्ही कननि में ॿोड़ाण आहे। फ़बश्शिरहु बिअज़ाबिन अलीम, सो ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां उनखे दर्दनाक अज़ाब जी ख़ुशख़बरी ॾियो। बेशक उहे माण्हू जिन ईमान आंदो ऐं सुठा अमल कया उन्हनि जे लाइ नेमतुनि जा बाग़ आहिनि, उन्हनि बाग़नि में हमेशा हमेशा रहंदा। इहो अल्लाह ताला जो सचो वाइदो आहे ऐं उहो इक़्तिदार वारो बि आहे ऐं हिकमत वारो बि आहे। इन्हनि आयतुनि में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो, यानी ही सूरह लुक़मान आहे। सूरह लुक़मान जेका आहे उहा बि उन ज़माने जी आहे जॾहिं काफ़र जेके हुआ मुसलमाननि ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ सख़्तु उन्हनि जूं जेके कोशिशूं हली रही हुयूं ऐं हू सख़्तीअ सां ऐं अहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ हीलनि बहाननि सां माण्हुनि खे क़ुर खां रोकण जी कोशिश कंदा हुआ। उन में हिकिड़ो शख़्स हो नज़र इब्न हारिस, उहो वॾो ताजिर हो ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि में वेंदो हो। ईरान में वञी ईरान मां उते ईराननि जूं जेके यानी किस्सा कहाणियूं हुयूं उहे उतां ख़रीद करे आयो। हिकिड़ी रिवायत में अचे थो त हिकिड़ी कनीज़ बांदी यानी वठी आयो ऐं उहा ॻाईंदी हुई। पोइ माण्हुनि खे चवंदो त तव्हांखे जेको आहे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुर था ॿुधाइनि, अचो ऐं तव्हांखे उन खां ऐं तव्हांखे आद ऐं समूद जूं ॻाल्हियूं था ॿुधाइनि, ऐं तव्हांखे उन खां सुठियूं ॻाल्हियूं यानी रुस्तम ऐं असफंद यार इन्हनि जूं तव्हांखे ॻाल्हियूं थो ॿुधायां। अहिड़े तरीक़े सां लोंडीअ खे चवंदो त हिननि खे जेको थो यानी ॻाइणु हिननि खे गानो ॿुधाए, यानी ताकी ही माण्हू जेके आहिनि उहे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको क़ुर आहिनि उहो न ॿुधनि। पोइ इन ते अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे सो ही आयतूं नाज़िल फरमायूं त माण्हुनि में कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके यानी अल्लाह खां ग़ाफ़िल करण वारियूं शयूं जा ख़रीदार बणजनि था। हदीस चइबो आहे ॻाल्हि खे, लहव चइबो आहे ग़ाफ़िल करण वारी शइ खे, अल्लाह खां ग़ाफ़िल करणु। इन में उलमा लिखियो आहे त अल्लाह खां ग़ाफ़िल करण वारियूं जेके बि शयूं आहिनि उहे यानी उन्हनि जो मुख़्तलिफ़ हैसियतूं आहिनि। मसलन हिते त जेका आहे सा मक़सूद हुननि जो हो त क़ुर खां ऐं दीन हक़ खां ग़ाफ़िल करे यानी इस्लाम खां हटाए उन्हनि खे कुफ़्र ई में बरक़रार रखियो वञे, त इहो हराम हुअण सां गॾोगॾु कुफ़्र बि आहे। हराम हुअण सां गॾोगॾु कुफ़्र आहे त कंहिंखे जेको आहे दीन हक़ खां हटाए करे या दीन हक़ ॾे वञणु न ॾिजे त पोइ हराम त आहे, पर हराम सां गॾोगॾु इहो कुफ़्र बि आहे।
पर ॿियूं अहिड़ियूं गाफ़िल करण वारियूं शयूं आहिनि जेके अल्लाह जे फ़राइज़ खां इंसान खे गाफ़िल करे छॾनि। रांदियूं, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मशग़ला जेके नमाज़ खां ॿियनि फ़राइज़ खां जेको तो गाफ़िल करे छॾीनि त उहे हराम आहिनि। कुफ़र कोन्हे पर हराम आहिनि। 3 नंबर ते दर्जो आहे मकरूह तहरीमी जो, त जेको आहे सो यानी हराम खां हिकिड़ो दर्जो घटि आहे मकरूह तहरीमी, या घटि में घटि दर्जो इन्हनि जो आहे मकरूह तंज़ीही। मकरूह तंज़ीही चइबो ख़िलाफ़ औला खे, माना बहितर कोन्हे, जंहिंमें वक़्तु ज़ाया थो थिए। ठीकु आहे, को फ़र्ज़ु त कोन थो रहिजे इंसान जो, पर इंसान जो वक़्तु ज़ाया। अॼुकल्ह माण्हू मोबाइलनि ते रांदियूं पिया रहंदा आहिनि, त पर बाज़ खेल अहिड़ा आहिनि जिन जी शरीयत इजाज़त बि ॾिनी आहे। मसलन अहिड़ी रांदि जंहिंसां इंसान जे जिस्म खे जेको आहे सो वर्ज़िश थिए, उनजी इजाज़त आहे। अहिड़े तरीक़े सां अहिड़ी रांदि जंहिंसां जेको इंसान जी ज़हनी वर्ज़िश थिए थी, उनजी बि इजाज़त आहे। अहिड़े तरीक़े सां थकावट खे दूर करण जे लाइ हिकिड़ो माण्हू का शइ कुझु पढ़े थो, अशार पढ़े थो। उलमा खां हज़रत अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जेॾी महिल पंहिंजे इल्मी मशग़लनि खां फ़ारिग़ थींदा हुआ त अरब जे जाहिलियत जा जेके अशार आहिनि उन्हनि खे पढ़ंदा हुआ। हासिल इहो हो त जेको आहे सो इंसान खे थोरो यानी सुकून मिले। त जेकॾहिं को अहिड़ो मशग़लो आहे जेको इंसान खे यानी अल्लाह जे फ़राइज़ खां कोन थो रोके ऐं ॿिए खे तकलीफ़ जो ज़रियो कोन्हे, ॿिए जी निंड कान थी ख़राबु थिए, ॿिए खे तकलीफ़ कान थी अचे, ऐं टी शइ इहा आहे त जेको आहे सो यानी उन में को न को फ़ाइदो हुजे, त पोइ उहा शइ जेका आहे न जाइज़ आहे। अहिड़े तरीक़े सां हदीस में बि अचे थो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको तो माण्हूअ जो यानी तीर अंदाज़ी करणु, अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो यानी घोड़े सवारी करणु, घोड़े खे जी तादीब माना घोड़े खे डोड़ाइणु, अहिड़े तरीक़े सां पंहिंजी ज़ाल सां मज़ाक़ करणु, पंहिंजी ज़ाल सां जेको आहे सो ख़ुशतबई करणु, इहा जेको तो लहव कोन्हे, इहो अल्लाह खां गाफ़िल करण वारी शइ कोन्हे। छो त हुन जी बि दिलि विंदरंदी, पाण माण्हूअ जी बि दिलि विंदरंदी। मक़सदु त सिर्फ़ु इन में ई न लॻो पियो हुजे, मक़सदु इहो त इन खे ज़रियो बनाए इबादत जे लाइ जेका थकावट थी आहे उहा दूर करे वरी इबादत जे लाइ पंहिंजे पाण खे चुस्त करण जे लाइ, त पोइ नियत बि सुठी हुजे ऐं जेको सो बक़दरे ज़रूरत इन में लॻे त इन जी इजाज़त आहे। बहरहाल हिते अल्लाह रब्बुल आलमीन इन्हनि माण्हुनि जे लाइ जेको आहे सो सख़्तु वईद फरमाई आहे ऐं फरमाए त जेॾी महिल इन्हनि अहिड़े माण्हूअ जे साम्हूं असां जूं आयतूं पढ़ी ॿुधायूं वञनि थियूं त पोइ वॾे तकब्बुर सां हठ सां मुंहुं फेरे ऐं जेको तो हलियो वञे थो, ईअं तासुर इहो ॾिए थो जहिड़ो हुन आयतूं ॿुधियूं ई कोन्हनि, ॼण त हुनजे कननि में जेको तो ॿोड़ाइण। पोइ इन माण्हू खे जेको आहे सो वॾे दर्दनाक अज़ाब जी ख़ुशख़बरी ॿुधायो। बेशक उहे माण्हू जिन ईमान आंदो, यानी हाणे ही काफ़रनि जे मुक़ाबले में वरी मोमिननि जी ॻाल्हि आहे त जिन ईमान आंदो ऐं सुठा कम कया उन्हनि जे लाइ नेमतुनि जा बाग़ात आहिनि, हमेशह हमेशह उन में रहंदा। इहो अल्लाह पाक जो सचो वाइदो आहे ऐं अल्लाह पाक केरु आहे, वहुवल अज़ीज़ुल हकीम, उहो कामिलुल इक़्तिदार आहे, माना उनजी कुदरत कामिल आहे। हू हर जेको वाइदो कयो अथसि उन वाइदे खे पूरो करण ते कुदरत रखे थो, इन करे कंदो। ऐं हकीम बि आहे, हिकमत वारो बि आहे, पंहिंजे हिकमत सारू जेको आहे जेको यानी हुकुम बि हिकमत जे एतबार सां ॾिए थो ऐं उन्हनि खे पूरो जेको वाइदो हुन कयो उहो बि वाइदा अल्लाह पंहिंजी हिकमत जे मुताबिक़ कंदो। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सही सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या रहमान राहिमीन, या रहमान राहिमीन, या रहमान, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनह वक़िना अज़ाबन्नार। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व बारिक वसल्लम। आमीन आमीन। रब्बना